सिंधु दरिया मां चोलिस्तान ऐं 6 नवां कैनाल कढण ख़िलाफ़ वकीलनि जो ॿिए ॾींहुं बि धरणो जारी आहे। क़ौमी शाहराह बबरलो बाईपास ते लॻल धरणे सबबि गाॾियूं बीहजी वयूं। धरणे में हिन वक़्त ताईं वकील पंहिंजे साथियुनि सां गॾु पहुची रहिया आहिनि। वकील अॻवान आमिर नवाज़ वड़ाइच, कुर्बान मलाणू, मुर्तज़ा जतोई समेत क़ौम परस्त अॻवान रियाज़ चांडियो धरणे खे ख़िताब कंदे चयो त हम अपने सिंधु दरिया के लिए निकले हैं। हमारी कोई रंग नस्ल नहीं है, हमारा कोई झंडा नहीं है। हम काले कोट की सरबराही में आपके साथ कंधे से कंधा मिला के पानी मौत जो मसलो है, जीअं जो मसलो है, असां को बि शादी सुनाए असां सिंध जी आवाम की निमाती के मुद्दा ऐं सिंध जी आवाम असां साथ है इन वक्त वफ़ाक़ खे सिंध जे पाणीअ ते धाड़ो हणण न ॾींदासीं। पंहिंजी धरती ऐं सिंधु दरिया लाइ हींअर हिकु थियणो पवंदो। ज़रख़ेज़ सिंध खे तबाह करे रेगिस्तान आबाद करण वारी साज़िश थियण कोन ॾींदासीं। समूरी सिंध जो नारो हिकु आहे, कैनाल समूरा नामंज़ूर। धरणे में वकील औरतुनि, सिविल सोसाइटी बि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त मक़ामी इलाइक़े वासियुनि पारां धरणे वारे हंधि वकीलनि लाइ खाधे ऐं पीअण जे थधे पाणी जा बि इंतज़ाम कया विया आहिनि। दीदार कोशिश डिजिटल सखर।